पी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में ज़रई एमरजेंसी लागू करण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त मुल्क में लाबी हर मसइले जो हल डैम बनाइण खे सम्झे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त पाकिस्तान में मौजूद लाबी किनाल कढण जी कोशिश कई त वॾी ग़लती हूंदी। संदसि चवणो हो त हिन वक़्तु हारियुनि जो मुआशी क़त्ल थी रहियो आहे। ज़राअत खे बचाइण लाइ हारियुनि खे रिलीफ ॾियणो पवंदो। ज़रई एमरजेंसी डिक्लेयर कई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त पोड़तुनि तां टैक्स ख़त्म करे अमीरनि ते टैक्स लॻाई वञे। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में ज़रई एमरजेंसी लागू करण जो मुतालबो करे छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त मुल्क में हिक लाबी हर मसइले जो हल डैम बनाइण खे सम्झे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त पाकिस्तान में मौजूद लाबी किनाल कढण जी कोशिश कई त वॾी ग़लती हूंदी। संदसि चवणो हो त हिन वक़्तु हारियुनि जो मुआशी क़त्ल थी रहियो आहे। ज़राअत खे बचाइण लाइ हारियुनि खे रिलीफ ॾियणो पवंदो। ज़रई एमरजेंसी डिक्लेयर कई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त पोड़तुनि तां टैक्स ख़त्म करे अमीरनि ते टैक्स लॻाई वञे।